नाज़रीन, अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया करियूं त पाकिस्तान क्रिकेट टीम जे सिलेक्टर मोहम्मद यूसुफ उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। क़ौमी टीम जे सिलेक्टर मोहम्मद यूसुफ समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते पंहिंजे इस्तीफ़ा जो ऐलान कयो आहे। हिन पंहिंजे पैगाम में लिखियो आहे त हू ज़ाती सबबनि जे करे पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। पाकिस्तानी टीम लाइ जेतिरियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघियुसि उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। हिन वधीक लिखियो आहे त पाकिस्तान क्रिकेट जी तरक्की में किरदार अदा करते फ़ख्र आहे। पंहिंजी टीम जे रांदीगरनि जे टैलेंट ऐं जज़्बे ते मुकमल भरवसो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त पाकिस्तान क्रिकेट टीम जे सिलेक्टर मोहम्मद यूसुफ उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। क़ौमी टीम जे सिलेक्टर मोहम्मद यूसुफ समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते पंहिंजे इस्तीफ़ा जो ऐलान कयो। हिन पंहिंजे पैगाम में लिखियो आहे त हू ज़ाती सबबनि जे करे पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। पाकिस्तानी टीम लाइ जेतिरियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघियुसि इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। हिन वधीक लिखियो आहे त पाकिस्तान क्रिकेट जी तरक्की में किरदार अदा करते फ़ख्र आहे। पंहिंजी टीम जे रांदीगरनि जे टैलेंट ऐं जज़्बे ते मुकमल भरवसो आहे।